रोज़ेदार जी जेका दुआ आहे उहा कहिड़े वक़्तु रद्द न थींदी आहे त जीअं असांजा जेकी नाज़रीन आहिनि उहे उन टाइम जो इत्माम कनि। माशाअल्लाह नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस पाक आहे त रोज़ेदार जी दुआ इफ़्तार जे वक़्तु अल्लाह ताला रद्द न कंदो। सुभान अल्लाह। ही 5 इनाम जेके नबी करीम अलैहिस्सलाम फरमाए त मुंहिंजी उम्मत जे लाइ ख़ुसूसी उन्हनि मां हिकिड़ो इनाम इहो बि आहे त मुंहिंजी उम्मत जे रोज़ेदार जी इफ़्तार जे वक़्तु जेका दुआ घुरंदो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जल्ल जलालहू उहा दुआ क़बूल फरमाईंदो। हिते हिकिड़ी वज़ाहत कंदो हलां त जॾहिं असां रोज़ो खोलण जी दुआ नबी करीम अलैहिस्सलाम का तालीम फरमाई आहे, अल्लाहुम्मा इन्नी लका सुम्तु व बिका आमनतु व अलैका तवक्कलतु व अला रिज़्क़िका अफ़्तरतु। या अल्लाह मां तुंहिंजी ख़ातिर रोज़ो रखियो, तो ते ईमान आंदो ऐं तो ते भरोसो कयो ऐं तुंहिंजे अता कयल रिज़्क़ सां रोज़ो खोलियो में यानी खोले चुको आहे त पोइ दुआ घुरे थो। यानी तव्हां जॾहिं बि इफ़्तार जो वक़्तु थी वञे त हिकदमि तव्हां रोज़ो खोलियो, रोज़ो खोलण खां पोइ तव्हां अल्लाह पाक जी बारगाह में दुआ कयो। रोज़ो खोलण लाइ ज़रूरी न आहे त तव्हां पूरो मानी खाई करे पोइ हिकिड़ी खजूर हिकिड़ी खारक जेकॾहिं खाओ या हिकिड़ो ढुक पाणी जो पी रोज़ो इफ़्तार थी वियो, हाणे तव्हां अल्लाह जी बारगाह में दुआ घुरो। जेका दुआ घुरंदो उहा क़बूल थींदी। ऐं दुआ घुरण जो तरीक़ो इहो आहे त पहिरीं पंहिंजे लाइ दुआ घुरो ऐं पोइ पंहिंजा जेके रिलेटिव्स आहिनि सभिनी जे लाइ दुआ घुरो। न ॼाण कहिड़े मरीज़ जी दुआ, कहिड़ो मरीज़ तव्हांजी दुआ जे आसिरे ते हुजे, तव्हांजी दुआ थिए त हुनजो मर्ज़ ख़तमु थिए। कहिड़ो मोहल आहे जेको मरी वियो आहे, फोत आहे, फोतशुदा मुस्लमान आहे, तव्हांजी दुआ सां हुनजी बख़्शिश थी वञे त पंहिंजे जीअरनि खे बि दुआनि में यादि करियो, मुर्दनि खे बि दुआनि में यादि कयो, पाण खे दुआ में फरामोश न करियो। पंहिंजे लाइ बि दुआ घुरो ऐं ॿियनि जे लाइ बि दुआ घुरो। इहा ख़ासि वक़्तु हूंदो आहे दुआ जो, पर छा हूंदो आहे त इफ़्तार जे महिल असांखे बसि पोइ हिकिड़ो न हूंदो आहे यार सॼो ॾींहुं बुख आहे, सॼो ॾींहुं जून आहे, अॼु खाइणो आहे, यानी की हिकिड़ो मलाखड़ो थी वेंदो आहे। ईअं न हुजणु घुरिजे। फज़ीलत सां पंहिंजो ख़्यालु कजे, पेट पंहिंजो आहे ख़्यालु करणु घुरिजे, ॿियनि जो जेके भर में हेठां हुनजो बि ख़्यालु करियो, एहतियात सां खाओ ताकी तव्हां बीमार न थियो ऐं तव्हां दुआ ॾे बि तवजो कयो। सॼो ॾींहुं तव्हां महिनत कई, को शख़्स या का औरत हुजे सॼो ॾींहुं मतिलबु विलोड़े बि सही ॾुध खे, मगर मखण खाइण जो वक़्तु अचे उन महिल मखण न खणे त इहो त अजीब ॻाल्हि हूंदी। सही ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे। इफ़्तार महिल दुआ रद्द न थींदी आहे ऐं इफ़्तार करण जे लाइ ज़ाहिर आहे तव्हांखे रोज़ो बि रखिणो पवंदो। सो इहो हसीन मौक़ो आहे, इहो न विञायो तव्हां। असां बि न विञाईंदासीं ऐं असां बि रमज़ान जा इंशा अल्लाह सभु रोज़ा रखंदासीं।